कि जो क्लासें 9 से 12 तक की है और जो 9, 10, 11, 12 हैं जिनका आगे इम्तिहान होना है, इनको स्ट्रिक्ट SOPs के साथ 19 अप्रैल से हर जगह आने की इजाज़त दी जाए, यानी कि जो अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्स भी हैं वहाँ पर भी एक स्टैगर्ड तरीके से 9, 10, 11, 12 जो है वो आएंगे ताकि वो अपना लेसन जो है या अपना जो कोर्स है उसको मुकम्मल कर सकें, ताकि इम्तिहान के लिए उनकी तैयारी जो है वो हो सके। मुल्क जे कोरोना मुतासिर ज़िलनि में पहिरें खां 8 दर्जे ताईं जा स्कूल 28 अप्रैल ताईं बंदि करण जो फ़ैसिलो, मुतासिर इलाइक़नि में यूनिवर्सिटीज़ भी बंदि रहंदियूं। 19 अप्रैल खां मैट्रिक ऐं इंटरमीडिएट जा स्कूल ॿीहर खुलंदा। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु आहे त सूबा फ़ैसिलो कंदा त कहिड़नि इलाइक़नि में कोरोना जी पखेड़ वधीक आहे ऐं उते स्कूल बंदि थियणु घुरिजनि या न। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में PTI फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी। अकबर एस बाबर खे स्क्रूटनी कमेटी जो रिकॉर्ड फराहम करण बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त धुरियुनि जा दलील ॿुधण बाद ई केस जो फ़ैसिलो कयो वेंदो। अकबर एस बाबर जो चवणु आहे त सऊदी अरब मां सालियानो 7 लख रियाल ऐं अमरीका मां $3 मिलियन जी फंडिंग थींदी आहे, जंहिं जा सबूत इलेक्शन कमीशन खे पेश करे छॾिया आहिनि। गैर क़ानूनी फंडिंग केस में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी के शोकॉज नोटिस नाहे मोकिलियो, रुगो वज़ाहत घुरी वही आहे। नून लीग अॻवान शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो यू टर्न। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई न पई थिए। पीपल्स पार्टी इतिहाद जो भरवसो तोड़ियो आहे, उन ते वज़ाहत घुरी आहे। सिंध सरकार सूबे में महांगाई में वाद बाबति दरख़्वास्त ते जवाब जमा न करायो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां सख़्त कावड़ जो इज़हार। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स न त अफ़सोसनाक सूरतहाल आहे। सिंध हुकूमत जा ऑफिसर्स जवाब नाहिनि ॾींदा। रोज़ानो अदालत ईंदड़ सरकारी वकीलनि खे सभु पतो आहे, पर जवाब न पियो मिले। अदालत जो वक़्तु ज़ाया कयो पियो वञे। डॉक्टर महाशाह केस से जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। मुख्य जवाबदार वकास ऐं जुनेद अञा ताईं DNA टेस्ट बि न करायो। कराची जी मक़ामी अदालत जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ 24 अप्रैल जी तारीख़ मुक़ररु करे छॾी। पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे चालान में ज़िम्मेवार करार ॾिनो। कराची जी जिना अस्पताल में नर्सिस प्रमोशन न मिलण ख़िलाफ़ कम बंदि करे छॾियो। डायरेक्टर ऑफिस जो घेराव। नर्सिस जो चवणु आहे त असांजा केतिरनि ई सालनि खां प्रमोशन्स रुकियल आहिनि। मसइलो हल थियण ताईं एहतजाज ख़तमु न कयो वेंदो। खैरपुर जे शहर फैज़गंज भरिसां वैन ज़रिए 6 शागिर्दनि समेत 7 ॼणनि खे चीभाटे मारण वारे केस में नामज़द 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिबि कोर्ट लालू भरिसां कार्रवाई करे जवाबदार अल्ताफ़ कबर ऐं नावंद कबर खे गिरफ़्तार कयो पियो। केस में नामज़द 3 जवाबदार अञा ताईं फ़रार आहे। कुझु ॾींहं अॻु ॿिनि वैन्स में रेस दौरान 6 शागिर्दनि समेत 7 ॼणा चीभाटिजी फ़ौत थिया हुआ। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग के वाक़िअनि में 2 ॼणा मारिजी विया। एक ज़ख़्मी। लियारी जी खॾा मार्केट में पैसनि जी ॾेती लेतीअ तां फायरिंग में इरफान नाले शहरी क़त्ल। अमानुल्ला ज़ख़्मी। गुरु मंदिर में सिक्योरिटी गार्ड हथां पीरसन शख़्स क़त्ल। पुलिस मारिजिबल शख़्स जी भी सिक्योरिटी गार्ड तौर सुञाणप कई। नवाबशाह के शहर सकरंड वेझो नौजवान जो तशद्दुद थियल लाश। गो समूह मक्सी वासी 28 वरनि जे अताउल्ला मक्सी जो लाश हथायो। पुलिस लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले करे छॾियो। वाक़े जी जांच जारी। मीरपुर ख़ास भरिसां बेलदार धणी बख्श जो लाश मिलियो।
नव कोट भरसा घरू अणबंध तां ज़ाल मुड़स मुबैना तौर आपघात करे छॾियो। मक़सूद क़ाइम ख़ानी जी ज़रई फॉर्म ते कम कंदड़ नौजवान प्रकाश मेंगवाड़ ऐं संस ज़ाल ॿधी मेंगवाड़ जीतमार दवा पी इंतिहाई क़दम खयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो घरेलू अणबंध तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। खैरपुर जिले के कुंभ में सूमरा ऐं भट्टी बिरादरी जी बिंदुरनि में ज़मीन जी मालिकियत छिकताण हिक ॿिए मथां लठनि जो वसकारो। पुलिस 10 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। धुरिन जो ओल्ड नेशनल हाईवे ते धरणो। सिंध में कणक जी ख़रीदारी जा सेंटर्स न खुलिया। लाड़काणो, खैरपुर, बाडरे ऐं ॿियनि शहरनि में आबादगार घटि अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर। खुराक खाते नोटिस न वरितो। ऐं खैरपुर जी वेलिंगटन अस्पताल में वियम दौरान औरत ॿारड़े समेत फौत। वारसन जो डॉक्टर्स ते गफ़लत जो इल्ज़ाम। ॻोठ सन्हड़ो रिंद वासण नूरजहान रिंद खे लेडी वेलिंगटन अस्पताल आंदो वियो, जिते हूअ पेट में मौजूद ॿार समेत फौत थी वई। अस्पताल इंतज़ामिया मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ से गॾु मां आहियां हमीद शेख। हेडलाइंस हवाले लिखियूं तफ़सीली ख़बरूं न पेश।